अस्सलाम वालेकुम। हिन महिल थिया आहिनि ॾींहं जा 12 मंझंदि जा ऐं डेट आहे अॼु 10 सेप्टेम्बर। ऐं मां अॼु जो व्लॉग शुरू कयां थी किचन खां। किचन में तव्हां ॾिसो था सिंक में इलाही सारा थाम पिया आहिनि। कल्ह वारे व्लॉग में जीअं शाम जे टाइम मूं ॿुधायो त पाणी ख़तमु थी वियो आहे। टैंक ख़ाली आहे हेठियों ऐं मथे टैंक में बि बिल्कुलु तमामु थोरो पाणी आहे। इन जे करे असां जेको आहे घणो कमु नथा कयूं एहतियातन। ऐं जीअं त असांजी कम वारी माई बि मोकल ते आहे, थांव पाण खे धोइणा आहिनि, इन करे असां धोऊं नथा त जीअं असांजो पाणी न खुटे। सो कल्ह शाम मां टैंकर वारे खे कॉल कई त उन चयो त असां राति जो नथा पहुचाए सघूं, सुबुह जो 9 बजे पाणी पहुचाईंदासीं। सो 11 बजे हुनखे मां वरी कॉल कई आहे त चयो अथई त मोकिलियूं था। सो हाणे 12 थी विया आहिनि, असां कयूं था पाणी जो इंतज़ारु। सो पाणी ईंदो त ज़िंदगी शुरू थींदी, न त पोइ फ़िलहालु त कंहिं कम में जेको आहे असांखे सुकून न पियो अचे। हाणे कमु असां रोकींदासीं न। हीअ मुंहिंजा ग्रामर जा किताब आहिनि, मथे असांजो लाइब्रेरी कॉर्नर आहे त हीअ उतां खणा हुया मूं त उते वापसि थी रखां। ऐं डिक्शनरी खपे थी मूंखे। डिक्शनरी खणंदमि त जीअं इलाही ॾींहंनि खां मां सिंधी टीचर सिलसिले जी का वीडियो न ठाही आहे त डिक्शनरी खणा, हीअ बुक्स रखी अचां त पोइ इनशाला मां वरी वीडियो ठाहींदमि अॼु। सो अची विया मथे, हीअ मुंहिंजो आहे लाइब्रेरी कॉर्नर। सो ही बुक्स रखंदमि ऐं ॿिया बुक्स खणंदमि। ही असांजी तव्हां ॾिसी सघो था किताबनि जी कलेक्शन आहे माशाल्लाह सां। सो ही मुंहिंजियूं डिक्शनरियूं आहिनि, 5 वॉल्यूम जेके आहिनि। सम्झो ही अलिफ़ खां वठी ऐं ये ताईं ही 5 किताब आहिनि। इन्हनि में ही डिक्शनरीज़ मुंहिंजियूं आहिनि। सो हितां मूंखे खणणियूं आहिनि। अलिफ़ वारी बि खपे थी, बल्कि फ़िलहालु इहा ई थी खणा ऐं पोइ हेठि वञी जेको आहे मां पंहिंजो कुझु नोट्स ठाहींदमि। त हिन मां मूंखे कुझु लफ़्ज़नि जी माना पई खपे, छो त मां जेके बि लेक्चर्स ठाहियां थी या नंढड़ा नंढड़ा जेके बि सबक़ वीडियोज़ में ॾियां थी, कंफर्म कंदी आहियां मां हर शइ। सो थोरो तव्हांखे ॿाहिरां जो व्यू ॾेखारियां। असांजे वटि साम्हूं बिल्डिंग थी ठहे, ही आहिनि ट्यूलिप टावर्स जेके कंटिन्यू कमु हलंदो आहे त हिते हर वक़्तु मशीनूं आहिनि। हीअ मुंहिंजे ॾाढ़नि जो वणु आहे, हिन में माशाल्लाह तव्हां ॾिसी सघो था। सो हलूं था वापसि अंदरि। डिक्शनरी खणी आयमि हेठि ऐं हीअ जेको आहे डेस्क मां घुराई ऑनलाइन, जेका मूंखे ॾाढी आसान थी थिए। त मां पलंग ते ई वेही जेके नोट्स वग़ैरह ठाहे वठंदी आहियां या मां हिन ते क़ुरान शरीफ़ पढ़ंदी आहियां, इलाही सहूलियत थींदी आहे मूंखे। हीअ सूट मां कटे रखियो हो त इन जी मां सिलाई करणु शुरू कई आहे। ऐं ॿाहिरि दरवाज़े ते आवाज़ु आहे मुंहिंजे ख़्याल में त मतां टैंकर वारा हुजनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह त हीअ अची विया आहिनि ऐं पाणी जेको आहे टैंक में भरिजे पियो। टैंक असांजो बिल्कुलु ख़ाली आहे। सो हाणे जीअं ई पाणी भरिजी वेंदो त तकड़ में मथे न चाढ़ींदा आहियूं, छो त जेका टैंक जे तरे में थोरो घणो मिटी हूंदी आहे उहा उथली ईंदी आहे। इन करे असां थोरो एहतियात कंदा आहियूं, 2-3 कलाक छॾे पोइ असां उनखे पाणी खे भरींदा आहियूं। कमीस मूं सिबी वरिती आहे ऐं मां बिल्कुलु ढिला ढाला लूज़ कपिड़ा पाईंदी आहियां। मूंखे फिटिंग बिल्कुलु पसंदि न आहे। ऐं हे जीअं त घर में पाइण जा आहिनि, इन करे मां हिन जूं अधु ॿाहूं ठाहियूं आहिनि, हाफ स्लीव्स। ऐं छो त जेके फुल स्लीव्स मां ॿाहिरि पाईंदी आहियां ऐं जॾहिं उहे कपिड़ा ॿाहिरां खां मूंखे घर में पाइणा हूंदा आहिनि त मां उन्हनि जूं ॿाहूं कटे छॾींदी आहियां। सो इन करे मां हीअ ठाही अधु ॿाहुनि वारो आहे, हाफ स्लीव्स आहे, त जीअं मां घर में पाए सघां। इस्त्री कोन कयो आहे, सलवार बि सिबां त पोइ हुनखे इस्त्री कयां थी। ऐं घणो करे मां अधु कलाक में कमीज़ सिबी वेंदी आहियां, प्लेन, जंहिंमें काई लेस न आहे, कुझु कोई डिज़ाइन न आहे। ऐं सूट पूरो मुंहिंजो कलाक में सिबिजी वेंदो आहे, कटियल हुजे त। सॼो टाइम माप ते ऐं कटण ते लॻंदो आहे। ॿियो हे ढिला ढाला जबलनि जहिड़ा कपिड़ा मुंहिंजी भेनर मूंखे चवंदियूं आहिनि त तूं पराया कपिड़ा पाईंदी आहे। सो मां सॼी उमिरि पराया कपिड़ा पाईंदी रहंदमि इनशाला। सो हाणे जेको आहे अज़ान अची वई आहे, 1:15 थियो आहे, त हाणे वञा थी मां अची वई आहियां किचन में। ऐं ही मां ऐं सुराण आहियूं, 2 माण्हू आहियूं असां लंच ते। अॼु असांजी माई बि मोकल ते आहे, 2 ॿार मुंहिंजा ऑफिस विया आहिनि। त ही बॉइल थियल चिकन हुयो त इन में कुझु टमाटर ऐं मसाला विझी हिकिड़ो उबतो सुबतो कुझु ठाहियो आहे, कढ़ाई टाइप। सुबुह जो मूंखे अची चांहि हारजी पई, सो उन महिल चुल्हो हुयो गरम त मां न साफ़ु कयमि।
मुंहिंजो थधो थिए त पोइ कयां त पोइ वरी ॿियनि कमनि में लॻी वियसि। हूअं त माई हूंदी आहे कम वारी त उहा ई साफ़ु कंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ कपिड़ा जेके आहिनि जंहिंसां मां सफ़ाई करे रही आहियां, जेके लॉन जा असांजा पुराणा कपिड़ा हूंदा आहिनि, जेके बिल्कुलु बि कंहिंखे ॾियण जहिड़ा न हूंदा आहिनि, सफ़ा फाटी तबाह थी वेंदा आहिनि, उहे मां टुकड़ा करे रखंदी आहियां। पोइ ईअं चुल्हा साफ़ु करण में या किचन में को सणभा अहिड़ी काई बि जाइ साफ़ु करण में मूंखे कमु अची वेंदा आहिनि। सो ही साफ़ु करण खां पोइ मां पचाईंदमि मानी। बसि इहा ई ज़िंदगी आहे। ऐं पाण कमु करण में यकीन कयो ॾाढो मज़ो आहे। मूंखे त एॾी ख़ुशी थींदी आहे। मां ॾाढी मुहबत सां पंहिंजे घर जो कमु कंदी आहियां। मां ॾाढे प्यार सां खाधो पचाईंदी आहियां पंहिंजे बचनि लाइ, पंहिंजी फैमिली लाइ। तोड़े मुंहिंजी शादी न थियल हूंदी तॾहिं बि भाउरनि भेनरुनि लाइ बि मां एॾी मुहबत सां कमु कंदी हुअमि जहिड़ो पंहिंजे औलाद जे लाइ। छो त मां वॾी आहियां घर में सभिनी खां, ॿिया सभु नंढा नंढा हूंदा हुआ त बसि रोब बि उन्हनि ते घणो हलाईंदी हुअमि ऐं उन्हनि सां मां जेको आहे थोरो मुहबत बि घणी कंदी हुअमि। सो हाणे मां पचायां थी मानी। मानीअ खां पोइ ॾिसूं था अॻियां छा थो कंटिन्यू कजे। सुम्हण जो अॼु मुंहिंजो इरादो कोन्हे। मां चाहियां थी त मां जेको आहे कुझु नोट्स बि ठाहे वठां ऐं शलवार बि सिबी वठां। लंच खां पोइ 15-20 मिंट मां रेस्ट कयमि। उन में कुझु मैसेजिस जा जवाब ॾिनमि। कल्ह वारो ब्लॉग शेयर कयो हुअमि, उनखे डिफरेंट जेको आहे जाइनि ते, जीअं व्हाट्सएप ते, इंस्टाग्राम ते शेयर कयमि। ऐं उन खां पोइ मां शलवार सिबी वरिती। हीअ आहे मुंहिंजे हथ में, ठीकु आहे। सो हिन ते मां जेको आहे बकरम बि न हयो आहे हिन जे पाचनि में, छो त घर में थी पायां, नरम आहे बिल्कुलु। त ऐं ॿियो त मां काफ़ी सारा कपिड़ा जेके आहिनि घर जा उहे कटे किचन जे लाइ पीसिस करे रखिया। त मूं वटि घर में पाइण जे लाइ कपिड़नि जी हाणे थी वई आहे कमी, त इहो सूट सिबणु ज़रूरी हो। सो इहो कपिड़ा सिबजी चुका। उन खां पोइ हाणे मां कमु कंदमि हीअ नोट्स ठाहिण ते। कुझु मूंखे वीडियोज़ ठाहिण जे लाइ ज़रूरी हूंदो आहे, थोरो होमवर्क करणु, थोरो पेपर वर्क मां करे छॾींदी आहियां। पोइ मूंखे जेको आहे लेक्चर्स ठाहिण हुन ते आसान लॻंदा आहिनि। सो हाणे मां इहो कंटिन्यू कंदमि 3 जी निमाज़ ताईं, जेसि ताईं अज़ान जो टाइम थिए। तक़रीबन 4:30 थियण वारा आहिनि ऐं नोट्स ठाहे आई आहियां मां। छो त मूंखे हुन में घणी डिटेल न लिखणी हूंदी आहे, बसि मेन पॉइंट्स कुझु मां रखंदी आहियां त जीअं मूंखे यादि रहे। ऐं मच्छी कढी रखी आहे, राति जो मां पचाईंदमि मच्छी जो पुलाउ, जेको स्पेशली मुंहिंजी पंहिंजी ज़ाती रेसिपी आहे। उन खां पोइ हिते मां पाणी जो देॻड़ो रखियो आहे गरम करण लाइ। ऐं हिन पासे हाणे मां धोईंदमि थांव, ऐं छो त पाणी मथे असां टंकीअ में चाढ़े चुका आहियूं। ऐं सही हूअं असां कॾहिं बि एतिरा थांव जमा न कंदा आहियूं, ऐं अॼु मजबूरी हुई जो पाणी असां वटि हुयो न। हीअ मुंहिंजी आहे टोकरी जंहिंमें मां रखंदी आहियां पंहिंजी थांव धोइण जो सामान। हिकिड़ो टूथब्रश पुराणो मां ज़रूरु रखंदी आहियां, जीअं इहे कप्स जा ऐं हीअ मगनि जा जेके हैंडल्स आहिनि, कड़ा आहिनि, इन्हनि खे साफ़ु करे सघिजे। सो हाणे कंटिन्यू कंदमि मां कमु। थांव धोपिजी वेंदा जेसि ताईं किचन जो थोरो घणो कमु थी वेंदो, त पोइ असर जी 3 जी अज़ान जो निमाज़ जो टाइम थी वेंदो। उन खां पोइ वरी निमाज़ खां पोइ मिलंदासीं। थांव धोई वरितमि ऐं अञा ताईं जेको आहे अज़ान न आई आहे 3 जी। थोरो जल्दी कमु थी वियो आहे माशाल्लाह। ऐं सुराण जेको आहे कूलर थी ठाहे। उन खां पोइ बसर वसर कटे रखंदी त मां राति जी मानी ठाहींदमि। पुलाउ जी मां तव्हांखे चयो मच्छीअ जो पचायां थी, या मुंहिंजी पंहिंजी रेसिपी आहे, ज़रूरु ज़रूरु ॾिसिजो। ऐं कुंडियुनि खे पाणी ॾेई वठां तेसि ताईं बहितरु इहो ई आहे। हूअं त मां वॉटरिंग कैन खणंदी आहियां वॾो, पर हाणे हिकु हथ में कैमरा आहे ऐं चाहियां थी तव्हां सां कुझु ॻाल्हियूं बि करे वठां, त वॉटरिंग कैन हिकिड़े हथ में कोन खजंदो, तंहिंजे करे ज़रूरी आहे। सो इहो सिलसिलो आहे ज़िंदगीअ जो। प्लांट ज़रूरु हणो घर में। हिकिड़ो जेको हेल्दी वणु आहे उहो 4 माण्हुनि खे ऑक्सीजन प्रोवाइड थो करे, 4 एडल्ट्स। सो असां वटि त ॿाहिरि निम जो वणु बि आहे माशाल्लाह, ॾाढो वॾो थी रहियो आहे। मूंखे ॾाढो प्यारो आहे निम सां, मूंखे ॾाढी मुहबत आहे। त घर में जेका न वण जाइ न हुजे, नंढी गैलरी हुजे, त तॾहिं बि जेको आहे ॿूटा ज़रूरु पोखियो। हीअ पाणी मेरो आहे, त बाल्टी में मां कुझु धोई चुकी आहियां। कल्ह वारे व्लॉग में मां तव्हांखां पुछो हिन प्लांट जो कंहिंखे नालो ईंदो हुजे। सो मुंहिंजी हिकिड़ी इंडियन आहे व्यूअर सुमन मूंखे हिन जो कोई नालो ॿुधायो जेको मां वरी विसरी वई आहियां, पर इहो चई त ॾाढो सुठो आहे ऐं फ्रेंडली प्लांट आहे, घर में रखणु जेको आहे सुठी ॻाल्हि आहे। सो इनशाला मां हिन कुंडीअ मां कढी अलॻि सां वॾी कुंडी में पोखींदमि, त जीअं हीअ जेको आहे पंहिंजे लेखे हिकिड़ो सुठी तरह वधी वॾो थिए। टाइम थियो आहे 5:45 शाम जा,
ऐं हीउ सामान जॾहिं खां मां वठी आई आहियां त इहो हिते ई पियो आहे पलंग ते ॿिए कमरे में। इहे छोकिरीअ जे हिकिड़े ॾाज लाइ जमा थी कयां सामान। सो इहो खणंदमि हाणे मां वेंदमि मथे कमरे में रखणु। सो मां मथे अची वई आहियां। हीउ कमिरो आहे मुंहिंजी धीअ जो, हुनजी शादी थी वई आहे, ख़ाली पियो हूंदो आहे। ऐं असां बसि मां त हिनखे मोस्टली जेको आहे चैरिटी जे सामान जो करे छॾियो आहे। हिन जा हे 2 कबट आहिनि जेके ख़ाली करे वई आहे, कुझु किताब अथसि बसि, त इन्हनि में मां सामान रखंदी आहियां। हिन जी राइटिंग टेबल खे बि मूं मथां चादर ॾेई छॾी आहे त जीअं ख़राबु न थिए। ऐं हिते बि चैरिटी जा कपिड़ा पियल आहिनि जेके इनशाअल्लाह जिते बि मूंखे मोकिलिणा आहिनि, को ईंदो वेंदो त मां मोकिले छॾींदसि। हीअ मुंहिंजो चपल किताब अञा ढेर पिया आहिनि जेके मूंखे डिस्ट्रीब्यूट करणा आहिनि। हीअ मुंहिंजी धीअ जा भरियल शाहकार आहिनि। हीअ क्रॉस स्टिच में भरियल अथसि, ॾाढो वॾो ऐं ॾाढो हैवी हिकिड़ो फ्रेम आहे। सो 2-3 कोकनि खां सवाइ न लॻंदो, इन करे फ़िलहालु मां हिते ई रखी छॾियो आहे। मथे ही कुझु शेल्फ में बि डेकोरेशन आहे। सो हाणे हीअ जेकी शयूं आहिनि इहे मां हिन साम्हूं वारे किताबनि वारे कबट में रखंदमि। ऐं उनखां पोइ मां चाहियां थी त हीअ जेको पेपर आहे मां वटि शीट, इन्हनि शीशनि खे मां अंदरां कवर करे छॾियां, छो त हिकु त ईअं ऊट पटांग शयूं पयूं आहिनि त अजीब थो लॻे। ऐं हिन में मां तरतीब आहे ई कोन, हाणे बसि मां हिन में रुॻो शयूं विधियूं आहिनि ऐं हिन जा बुक्स कुझु मथे करे रखिया अथमि बसि। त मां चाहियां थी त हिननि जे शीशनि जे अंदरां मां इहो हणी छॾियां पेपर, त जीअं हे चङी तरह फिक्स थी वञे। ऐं ॿियो त टेप बि खणी आई आहियां, ग्लू बि खणी आई आहियां। कॾहिं कॾहिं जेको आहे टेप कमु न कंदी आहे, अलाए छो, त पोइ कोशिशि कंदमि ग्लू सां हणां। ऐं ॿी हिकिड़ी मां टिप ॾियां तव्हांखे त कोई बि मुंहिंजो रोल हूंदो आहे, कंहिं बि शइ जो रोल, कपिड़े जो, कागज़ जो, छाजो बि, त मां उनखे रबड़ बैंड न चाढ़ींदी आहियां मथां। मां हमेशह धाॻो ॿधंदी आहियां, ॾोरी ॿधंदी आहियां या कपिड़े जी पटी ॿधंदी आहियां, छो त अगरि इलाही अरसो शयूं न यूज़ कयो त पोइ जेको आहे उहे थी वेंदियूं आहिनि ख़राबु। रबड़ में मथां जेको आहे चिंबड़ी पवंदो आहे ऐं पोइ गंद थी वेंदो आहे। सो हाणे मां इहो कमु कयां थी स्टार्ट, शयूं हिन में सेव कंदमि। हा, हिकिड़ी ॿी बि तव्हांखे टिप ॾियां, हिन जे हेठे खाने जो मैग्नेट थी वियो आहे ख़राबु, इहो बि तव्हांखे शायदि सिखण लाइ मिले। हिते बि ॾिसो जाइ आहे, हेठि देगड़ा वेगड़ा हिन में मां रखां थी, छो त जीअं ई उहो पंहिंजो सामान खणी वई आहे, साल थी वियो अथसि शादी खे, त मां वरी जेको आहे कुझु हिन में विधो न आहे। सो इनखे बि बंदि करण जे लाइ इहा ई तरकीब कढी आहे। इहो करे बि पाण ई वई आहे, त हिननि ॿिन्ही में जेको आहे हिकिड़ो रबड़ बैंड, पंहिंजो हेयर बैंड अटकाए छॾियो अथई। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। सो मां हिनखे शयूं रखण खां पोइ ऐं हिनखे पेपर हणण खां पोइ तव्हां सां शेयर थी कयां। ॾिसो हीअ मां हिनखे पेपर हणी छॾियो ऐं ग्लू सां लॻाइणो पियो, छो त रोल थियल हो न, त टेप सां वापसि बार बार रोल पियो थी वञे। ऐं हिते बि ग्लू सां हयूं अथमि, वधीक बहितरु। हाणे हिनखे बंदि करे मां तव्हांखे ॾेखारियां केॾो सुठो थो लॻे, ऐं तव्हां मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त हे तव्हांखे कीअं थो लॻे। हीअ ॾिसो सुठो आहे। अञा बि जेको आहे त हीअ ब्राउन शीशा आहिनि थोरा, त कुझु डल थो लॻे ग्रीन, पर पोइ बि सुहिणो थो लॻे। हाणे तव्हां ॾिसो त हिन में ऊट पटांग शयूं असां जीअं बि ठोसे करे विझंदासीं न त ख़राबु न लॻंदियूं। जॾहिं शीशा हुजनि न त सिर्फ़ु असांखे हिकिड़ियूं सेटिंग सां शयूं थियूं रखणियूं पवनि। हाणे हिते शीशा त जेके हिन महिल फुज़ूल आहिनि, छो त मूंखे जेको अचे थो उहो मां हिन में विझंदी थी वञा। हीअ बरनियूं बि मां ठाहे चुकी आहिनि, हिन जी वीडियो मां शेयर कई हुई, हिकु कंहिंखे गिफ्ट ॾियण जे लाइ रखिया अथमि। सो काफ़ी सारी शयूं आहिनि। त जेकॾहिं तव्हां वटि बि को अहिड़ो कबट हुजे जंहिंमें शीशा हुजनि ऐं तव्हां चाहियो त हुन में कपिड़ा रखो या कुझु बि ॿियो रखो, हिन में हंध बि रखी सघजनि था, चादरूं थियूं, टुआल, रिलियूं, त तव्हां इहा तरकीब आज़माए सघो था। पोइ हिन जे अंदरां कोई रैपिंग पेपर हणो ख़ूबसूरत, या कपिड़ो बि हणी थो सघिजे, कोई पाबंदी न आहे। सो मूंखे उमेदु आहे त हीअ अॼु जी मुंहिंजी वीडियो तव्हांखे वणी हूंदी। ऐं हाणे मोकिलायूं था, छो त काफ़ी टाइम थी वियो आहे। हेठि वेंदमि किचन में, हीअ कमिरो मथे आहे, ऐं वञी पुलाउ जी तयारी कंदमि। ऐं उन मच्छीअ जे पुलाउ जो लिंक जेको आहे मां उहो हिन वीडियो जे हेठां ॾेई छॾींदमि, तव्हां ॾिसिजो ऐं मूंखे ॿुधाइजो अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो। ऐं हीअ ॾिसो त हिन जो मैग्नेट हितां ख़राबु थियल आहे, जेसिताईं मां हिन में मैग्नेट हणायां तेसिताईं हीअ केॾो सुठो तरीक़ो आहे। त नंढियूं नंढियूं टिप्स आहिनि जेके असांजी ज़िंदगीअ खे आसान कनि थियूं। ऐं हीअ कबट मुंहिंजो थी वियो इलाही ख़ूबसूरत। सुभाणे मां हिन कमरे जी कराईंदमि सफ़ाई, छो त 2 ॾींहं मासी जी मोकल हुई। हाणे जीअं ई ईंदी त हुनजी शामत ईंदी। सो बहरहाल हिनखे जेको आहे वापसि मां ॾोरी ॿधी छॾी आहे। हाणे मोकिलायूं था। इनशाला वरी कंहिं ॿी सुठी वीडियो, कंहिं सुठे व्लॉग सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।